नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त यादगार कमेटी दरगाह मिसण शरीफ ठठो तरफ़ां हज़रत सूफ़ी फ़कीर अब्दुल्ला मिसण रहमतुल्लाह अलैह जिन जो सालियानो 39 टे रोज़ा उर्स मुबारक संदुस आख़िरी आरामगाह दरगाह मिसण शरीफ शहर ठठे में निहायत अक़ीदे ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे, जंहिंजो इफ़्तिताह दरगाह शरीफ जे सजादा नशीन सूफ़ी फ़कीर जखरो मिसण पारां पंहिंजे मुरीदनि अक़ीदतमंदनि सां गॾु दरगाह ते चादर चाढ़े कयो। जॾहिं ते दरगाह ते रोज़ानो अक़ीदतमंद तरफ़ां दरगाह जे गादी नशीन सूफ़ी फ़कीर जाखरो मिसण ऐं सूफ़ी फ़कीर अली दोस्त मिसण जी मौजूदगी में चादर ऐं मुंडी आणण जो सिलसिलो जारी है। दरगाह ते शाम जो कचहरी जी राग समेत रात जो आम नगर करायो वेंदो है। उर्स मुबारक जे मौके ते मुल्क जे कुंड कुड़छ खां वॾे तादाद में अक़ीदतमंद पहुता आहिनि। मेले में सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतजाम कया विया आहिनि। मेले जी पुॼाणी आचर जे ॾींहुं दरगाह झोक शरीफ जे गादी नशीन जी मौजूदगी में मुल्क जी सलामती ऐं खुशहाली जे लाइ दुआ खैर कई वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।